अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान जंग जे ख़ात्मे लाइ अॼु बि मुआहिदो थियण जो इम्कान आहे। ईरान सां मुआहिदे बाबति अॻकथियूं न करणु घुरिजनि, या त हिकु सुठो मुआहिदो थींदो या हिन मसइले खे कंहिं ॿिए नमूने मुंहुं ॾियणो पवंदो। मुतबादिल क़दम ते ग़ौर खां अॻु सिफ़ारतकारी खे कामयाब करण जो मौक़ो ॾींदासीं। हुर्मुज़ सामूंडी लंघ बाबति मेज़ ते मज़बूत तजवीज़ मौजूदु आहे। ईरान सां न्यूक्लियर मुआहिदे ते महदूद मुदे जी ॻाल्हियुनि जी तजवीज़ बि आहे। उमीद आहे त ईरान जे एटमी प्रोग्राम बाबति बि संदन कोशिश कामयाब थी वेंदी। ईरान ऐं अमरीका में मुआहिदे जो इम्कान। आलमी मंडी में कच्चे तेल जी क़ीमतुनि में लात। एशियाई मंडियुनि में कारोबार जी शुरूआत दौरान तेल जे अघनि में 5% खां वधीक नुमायां घटिताई। ब्रेनेट तेल 98.22 ऐं WI कचो तेल 91.57 डॉलर फी बैरल थी वियो। हज जी शुरूआत। सॼी दुनिया मां आयल लखे हज पांधेड़ा तंबनि जे शहर मिना पहुचण शुरू। मिना पहुचण जो अमल मंझंदि ताईं जारी रहंदो ऐं हज पांधेड़ा राति मिना में तरसंदा। हज पांधेड़ा सुभाणे हज जे रुकन आज़म वक़ूफ़े अरफा लाइ मिना खां अरफात रवाना थींदा। ईद उल अज़हा वेझो ईंदे ई माल पिणनि जी रौनक में इज़ाफ़ो। ढोरनि जे अघनि में इज़ाफ़े ते मालवंदनि ऐं वापारनि में छिकताण। कासाइनि बि छुरियूं ऐं कातियूं तिखियूं करे छॾियूं। फी ढोर ज़बह करण जो 10 खां 12,000 रुपया अघु मुक़रर। ट्रांसपोर्टरनि भाड़ा वधाए छॾिया। पंहिंजनि प्यारनि सां ईद करण लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान। सजावल जे टेमाणी ॻोठ में ॻोठाणो बेदर्दीअ सां क़तल। अणॼातल जवाबदार सावण माछी में घर अंदर चाकूअ जा वार करे क़तल करे छॾियो। पुलिस शक जी बुनियाद ते औरत समेत 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। जांच जारी। ऐं मेहराबपुर में बिलाल कॉलोनीअ में औरत गलो कपे बेदर्दीअ सां क़तल। 28 वरनि जी सुमेरा आराइन जो घर मां गलो कपियल लाश हथायो। इलाइक़े में ख़ौफ़ रास।